अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरिया हक़सत न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। हक़सत न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिफन खां। दौलतपुर भरिसां 300 खां वधीक ॻोठनि खे शहर सां मिलाईंदड़ खड़ लिंक रोड 25 सालनि खां ॻोठ खड़ खां ॻोठ जलाल ताईं मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रोड मुकमल तबाह थी विया। उन सिलसिले में काल्ह मुख़्तलिफ़ ॻोठनि जान मोहम्मद ख़ासकेली, लाइक डायरी, सोनो खान भुट्टो, वॾू डायरी जे ॻोठाणनि नूरुल आरफीन भुट्टो, आफ्ताब उनड़, ज़ुल्फ़कार अबड़ो, आसी भुट्टो, सदाम डायरी, जावेद भुट्टो ऐं ॿियनि दौलतपुर सिफन प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त गुज़िरियल 25 सालनि खां असांजे ॻोठ जा रोड रस्ता हंधा हंधा तबाह थी विया आहिनि, जंहिंजे करे मुसाफ़िर तोड़े उतां जे ॻोठनि खे सख़्तु तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो पवे थो, जंहिं करे हर रोज़ हादसा ऐं फुरू पिणु मामूल बणियल आहिनि। हुननि चयो त ॻोठ खड़ खां ॻोठ जलाल डायरीअ ताईं रोड ख़राब हुअण सबबि हितां जा रहवासी सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं कंहिं बि मुसाफ़िर गाॾीअ ते सफ़र करणु मुश्किल बणिजी वियो आहे। मिंटनि जो सफ़र कलाकनि में तइ पियो थिए।